करा दीदी मूंखे रुगो पीउ पुटु रहियो ॿुधायो त तव्हां ॿई मुंहिंजा छा थियो? कारा मुंहिंजो मतिलबु आहे त पुफीअ जा पुट। मूंखे ॿुधाए त मूं कारण मां कॾहिं शादी करे। हाजी मूं त मिड़े ईअं ॻाल्हि कई असीं त तुंहिंजा नौकर आहियूं पुफी जा पुट थोरी। जेकॾहिं तव्हां मुंहिंजा नौकर थियो त बाबा मूंखे ॻोठ जो घिटियूं घिटियूं घुमायो त को हे कुते वारियूं न सूहणा न। हाजी वरी पुरानी आदत पइजी वई अथई या? अड़े कहिड़ी पुराणी आदत मां मतिलबु छा आहे त मां को आदत वदत जो नालो न। इहो हाजी ॿार रुलनि ऐं हिन हुनखे ॾिसनि। अड़े त पोइ हिन में कहिड़ी अड़पा खता थी पई? रुगो मां ॾिसां थो दर्शन दीदार थो कयां ॿी का कंहिंजी शइ खणी त कोन थो अचां न। आहियां वाकई हाजी लकुड़ हण ऐं खण। हाणे हीअं कयो मुंहिंजे लाइ का मोतबर सवारी ऐं हथु कयो। मुतबर सवारी कहिड़ी? वॾे में वॾी सवारी जो मतिलबु आहे को हाथी। हाथी? हाजी साहब ॻाल्हि ॿुध, हाथी त हुया मुगलनि जे दौर में। मुगल बि विया त हाथी बि विया। उठ ते चढ़ी कोठ जे घिटियुनि में घुमंदे त पराए घर में थी त पवंदई ऐं पोइ पादर खाईंदे। बाक़ी रहियो कॾहिं उहो त तूं पान आई। मुंहिंजो मतिलबु चई त मां हाज़ुर कयां। माना घोड़ो कोन थींदो। कल्ले छा था ठप थींदी धप। त पोइ हीअं कयो मुंहिंजे लाइ को ब्लैक डॉग मतिलबु त कारो गॾो थी कयो। हाजी कारे गदा गद बाबा कारो भलो अथई। हाणे ही केरु छोरा घणा आहिनि हिन मोह ते विया रे त ख़बर पई। अरे शर्म कर छोरा। अरे तव्हां वरी पाण में लॻी वियो। मुंहिंजो बिलो छुटो बाबा। जेकॾहिं गॾो हथु नथो थिए त माना को गॾो गाॾो हथु कयो। पोइ इन गाॾे में बाबे खे जोतींदासीं। ओके 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 डन थियो डन डन डन। पोइ हाणे गाॾो हथु कयो। गाॾो त ॿाहिरि बीठो आहे। हे त पोइ जल्दी कयो न। काहे जो ऐं पिणे खे जोट गाॾे में त मां सैर सफ़र कयां। हा हा हाजी गाॾे में असुल गॾो चोटींदासीं। समझियो? हाँ समझ गया हूँ हाँ मूंखे चरियो पिया कयो। ॿुधो गॾो माना पुस्ती। जेकॾहिं मूंखे पुस्तियूं हणे त पोइ किरी पवंदा। पोइ सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।